दोस्तों दासी टेक यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट पाप नगर ड्रामे जे मुताबिक़ आहे। जी हाँ दोस्तों, अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल जेको पाप नगर ड्रामो हली रहियो आहे। उन खां पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु आहे, दासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा जीअं तव्हां खां का बि अपडेट मिस न थी सघे। छो त दोस्तों अगरि नोटिफिकेशन तव्हांखे न मिलंदो तव्हांखे अपडेट जी ख़बर कीअं पवंदी। हलूं था अपडेट जी तरफ़ ऐं तव्हांजो घणो टाइम वेस्ट बि न कंदासीं। दोस्तों पापनगर जा तव्हां एपिसोड सभई ॾिठा। पापनगर में जेको आहे न मल्हार खे हाणे ॿुधाए छॾियो आहे राबेल चक्कर छा आहे। छा मल्हार मुड़ण वारो आहे? न दोस्तों, मल्हार कान मुड़ंदो, लेकिन राबेल खे भउ थी वियो आहे मल्हार खे जेको आहे बलाज ख़ान जी सचाई छो ॿुधाई आहे। हीअ त हाणे गुस्से में अची करे तबाही मचाईंदो। इन जे करे मल्हार दोस्तों फ़िलहालु त राबेल सां वादो कंदो त मां एक्शन न खणंदुमि। राबेल उन खां वाइदो वठंदी, लेकिन मल्हार खे गुस्सो एॾो हूंदो जो हू बलाज ख़ान जे नाले खां बि नफ़रत कंदो ऐं आहिस्ता आहिस्ता ॾिसजो तव्हां हू कीअं बि करे बलाज ख़ान सां अटकंदो ऐं इहो जोड़ो वधंदो। छो त मल्हार खे सचाई जी हाणे ख़बर पई आहे जॾहिं राबेल हुनखे ॿुधायो आहे त असुलु मसइलो हीअ आहे। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा यूट्यूब चैनल खे।